अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी दोस्तों नई अपडेट नेक्स्ट एपिसोड जी पूरी कहानी तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन नंढड़े वीडियो में इनके आख़िर ताईं ॾिसंदा ऐं असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खुसो व्लॉग खे लाज़मी सब्सक्राइब कंदा लिंक खे भी शेयर कंदा। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़ दोस्तों। पहिरियों त हाणे तव्हांखे हिकिड़ी ख़ुशख़बरी ॿुधायां त मंसूर खान हिकु ॿ किसनि जे अंदरि ॿाहिरि आज़ाद थी अची वेंदो। होॾां ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रहज़न वारा इंतज़ार में वेठा आहिनि त जीअं मंसूर खान जीअं ई आज़ादु थींदो ऐं शाहनवाज़ खान खे ख़बर पवंदी हू पंहिंजा होश विञाए वेंदो ऐं पोइ असां इन खे लिटाइण में देरि न कंदासीं। होॾो पीरल जेको आहे मुराद जो भाउ उहो अॻुवाह थी वेंदो आहे। हाशिम वारा उनखे खंभे खणी वेंदा आहिनि। उहे वञी जेको आहे शाहनवाज़ खान वटि पुॼाईंदा आहिनि। शाहनवाज़ खान उनजे मथां तशदुद बि कंदो आहे मार कुट बि ॾींदो अथसि। पोइ चवंदो आहे इनखे ॿधी छॾियो ऐं मुराद खे ब्लैकमेल कंदो आहे शाहनवाज़ खान अली खान इनखे तलाक ॾे न त मां तुंहिंजे भाउ खे मारे छॾींदुसि ऐं मुराद बि पंहिंजा होश विञाए वेंदो आहे। ऐं होॾां सोढल के क़ाबू करण जे लाइ रहज़न वारनि ॼार विछाए छॾियो आहे। फ़ोन जे ज़रिए ठारे खे चई छॾियो तूं हिन छोकिरी ते पहरो ॾे नज़र रख ऐं जीअं ई हिते सोढल काथे नज़र अचे असांखे ॿुधाइजांइ तॾहिं सोढल खे असां पूरो करण में देरि न कंदासीं। थी सघे थो सोढल मौक़ो में मिली ऐं निकिरी बि वञे न त घणो कर पकड़बो। ऐं रहज़न वारा जेको आहे दोस्तो इन इंतज़ार में आहिनि। इन जा दुश्मन बि त हाणे शाहनवाज़ खान जहिड़ो ॾाघो आहे न। लाइक सब्सक्राइब